नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंधकोट में खबर ॾींदा हलूं त कंधकोट कशमोर ज़िले अंदर डिप्टी कमिश्नर मंवर मठाणी एसएसपी अमजद शेख शहबाज रेंजर्स कशमोर 51 विंग कर्नल राय जावेद असगर सिंधी अदबी संगत कंधकोट कशमोर आर्ट काउंसिल ऐं बाशऊर शहरनि पारां मिनी स्पोर्ट स्टेडियम में इल्मी अदबी सकाफ़ती मेलो राग रहण ऐं गुलनि जी नुमाइश जी इफ्तिदाई तकरीब में मेले जो आगाज़ कयो वियो। मेले जी शुरूआत पाकिस्तान जो झंडो फड़काए कयो वियो। तंहिंखां पोइ तकरीब में आयल मेहमान डिप्टी कमिश्नर मनवर मठाणी एसएसपी अमजद शेख शहबाज रेंजर्स कशमोर 51 विंग कर्नल जावेद असगर खे शहबाज रेंजर्स पुलिस ऐं स्टूडेंट्स स्काउट्स पारां गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। तकरीब में ज़िले जे वफ़ाक़ी तोड़े सूबाई खातनि जे अमलदारनि ज़िले सां वास्तो रखंदड़ एनजीओज़ पारां स्टॉल पिण लॻाया विया। तकरीब जी शुरूआत कलाम पाक हमद ऐं नात ऐं क़ौमी तराने सां कई हुई। इन मौक़े ते ऑर्गेनाइज कमेटी जे मेंबर ख़िताब कंदे चयो त हिन फेस्टिवल में आर्ट काउंसिल जी तकरीब, सुगड़ जूं कचहरियूं, अदबी कॉन्फ्रेंस, म्यूज़िक प्रोग्राम, मुशायरा, ड्रामा, घोड़नि जी डोड़, डांद जी डोड़, मलाकड़ो, राग, रंग जूं महफ़िलूं, प्रोग्राम पिण मुनक़द कराया विया आहिनि। तकरीब खे आजियाणो पेश कंदे डिप्टी कमिश्नर मनवर मठाणी एसएसपी अमजद शेख चयो त अहिड़ा प्रोग्राम करण ते असां ज़िले इंतज़ामिया ऑर्गेनाइज कमेटी जे मेंबरनि खे जस पेश कयूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।